गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल नसीराबाद जैसे मॉडल हाई स्कूल जो भी दर्जो हासिल है। इन स्कूल में सब खां वड़ी शख्सियत राणा भगवान दास जो सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस रहो, उन भी इन स्कूल में ही तालीम वरती। नाले वारा उस्ताद, नाले वारा शागिर्द जेकी मुस्तक़बिल में वडन उहदन ते पहुता, उहे हिन स्कूल जी मेहनतुनि जे करे पहुता। अॼु हिन स्कूल में फर्नीचर जी खोट है, बिजली के कम की खोट है, सोलर सिस्टम की खोट है, मासूम ॿारनि जे पीअण लाइ पाणीअ जो वॾो मसइलो है। इन्हनि समूरनि मसइलनि ऐं उन सां गॾोगॾु सिक्योरिटीअ जो मसइलो है। इन्हनि समूरनि मसइलनि जे लाइ असीं मालूम कंदासीं हितां जे उस्ताद साहिबान खां ऐं शागिर्दनि खां त हुननि सां कहिड़ा मसइला दरपेश आहिनि। असांखे त सर असांखे माना पढ़ण में सर असांखे ॾाढी घणी ॾुखियाई थी थिए। सर असां चङी तरह सां पढ़ी नथा सघूं। पहिरियां त असांखे फर्नीचर कोन्हे सर, असां चेयर ते असां 4-5 ॼणा वेहूं था सर, असांखे ॾाढी डिस्टर्बेंस थी थिए, असां पढ़ी नथा सघूं। सोड़ लॻी पिया सर, जेकॾहिं अञा घणी सोड़ थी वेंदा थियनि था त छोकिरा सर माना बीह था रहनि, पढ़ण में सफ़ा असांखे मज़ो न थिए। ॿियो त सर असांखे हीअ एॾी डिस्टर्बेंस करे छॾी अथनि सर, असांजा चारो तरफ़ जेके दीवारूं सर इहे असांजी खुलियल लॻी पियूं आहिनि। ॿिया माण्हू अचनि था सर, उते व्हीलिंग कनि था, न रहणा था, असांखे ॾाढी डिस्टर्बेंस थी थिए सर। ॿियो सर असांखे पाणी जी ॾाढी खुट लॻी पई आहे सर, असांजूं पाणी बंदि कयो वियो आहे सर। इहो महिरबानी कयो सर, असांखे इहा सहूलियतूं असांखे फराहम कयूं वञनि त असां तव्हां शुक्रगुज़ार आहियूं। जीअं त असांजे स्कूल गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल नसीराबाद में वेहण लाइ बेंचूं कान्हनि, कि असां 4-4 ॼणा वेठा आहियूं। गर्मी मतिलबु सख़्तु गर्मी लॻी पई आहे। असांजे मतिलबु बिजली जो मतिलबु को बि इंतज़ाम न आहे। असां वटि मतिलबु बिजली वञे थी त असांजे ॿारनि जो साह थो वञे, को बेहोश थो थी वञे, को कीअं मथे में सूरु कंहिंखे। मतिलबु असां वटि घणी मतिलबु असांखे का बि सहूलियत न ॾिनी वई आहे। असांजे मतिलबु रिसेस जेॾीमहिल असांजी थिए थी, ब्रेक जो टाइम थो थिए त ॿाहिरां मतिलबु ॿिया आवारा छोकिरा अची करे असांजी मतिलबु विलिंग न कंदा आहिनि, असांखे मतिलबु धक हणी हलिया था वञनि। असांखे हिते जेके काफ़ी जेके प्रॉब्लम पढ़ाई जा थियनि था, मसइला थियनि था, त जॾहिं गेटियुनि में माना गेटियूं कोन्हनि के स्कूल में, गेटियूं ॿिया आवारा जेके बि आहिनि उहे अचनि था, विलिंग कनि था, बीठा आहिनि हरू भरू स्कूलनि में, का प्रोटेक्ट न आहे, का हिफ़ाज़त न आहे। जेका लाइब्रेरी में किताब न आहिनि, बुक्स न आहिनि। कंप्यूटर हाल में कंप्यूटर कोन्हनि, अगरि आहिनि त उहे सभु ख़राबु लॻा पिया आहिनि। बेंचूं कोन्हनि सही तरह जिते छोकिरा वेही सघनि, ऐं अगरि छोकिरा वेठा बि आहिनि हिकु बेंच ते त 4-4, 5-5 ॼणा वेठा आहिनि। को केॾीमहिल किरी थो पए, केॾीमहिल कीअं थो थिए। सो कुझु बीठा आहिनि, टीचरनि लाइ कुर्सियूं कोन्हनि के। सो असां अपील था कयूं त असांजो जेके आहिनि घुर्जियूं पूरियूं कयूं वञनि। सही, असां वटि हर क्लास जे अंदरि 100 खां वधीक शागिर्द आहिनि। गवर्नमेंट चाहे थी त बहितर तालीम थिए, पर गवर्नमेंट बहितर तालीम जे लाइ को बहितर माहौल कोन्हे को। असांजे पहिरियां सिक्योरिटी आहे जेका बिल्कुलु उस्ताद शागिर्द स्कूल गैर महफ़ूज़ आहे। क्लास जे अंदरि बेंचूं बिल्कुलु न आहिनि, ॿार दरनि में ऐं तख़्तनि ते वेठा आहिनि। पाणी जो बिल्कुलु बंदोबस्तु न आहे। हिकु लाइन हूंदी, उनखे वाट ते कट ॾेई असांजे स्कूल खां अलॻि कयो वियो आहे। जेकॾहिं इहे बहितर तालीम जे लाइ इहे बहितर सहूलियतूं हुजनि त बहितर तालीम थींदी। साइंस हॉल जेको छत ड्राए हलिया विया आहिनि, अॼु ताईं वरी उहो असांजो जेको उन सां आहे लॻा पियल उहो शख़्स कोन आयो आहे। असांजो ही असेंबली हॉल आहे, उहो नाकारा आहे। स्कूल खे तमामु घणी तकलीफ़ूं आहिनि। असां तव्हांखे ॿुधाइण था चाहियूं त वधि में वधि जेका आहे असांखे बेंचुनि जो अरेंज करे ॾिनो वञे त असांजा ॿार जीअं वेही पढ़ी सघनि। जेके ॿार 100 क्लास में वेहनि, उहे काॾों तालीम वठंदा, काॾों सबक़ु पढ़ंदा, काॾों लिखी सघंदा। तव्हां पाण ॾिठो त दरनि में बि शागिर्द वेठा आहिनि। उस्तादनि जे लाइ कुर्सियूं न आहिनि जो उस्ताद का वेही को रजिस्टर ते को नालो लिखी सघे। तव्हां ॾिठो आहे। असां तव्हांखे गुज़ारिश था कयूं त असांजो हीउ आवाज़ु आला ऐवाननि ताईं पहुचायो, जीअं नसीराबाद हाई स्कूल जा जेके मसइला आहिनि उहे हल थी सघनि। उस्ताद क्लास टीचर 100 ॿार खां मथे आहे, उहो विहारे नथो सघे, पढ़ाए नथो सघे। फर्नीचर बि कोन्हे। जेकॾहिं फर्नीचर हुजे त असांजा उस्ताद मज़े सां पढ़ाए सघनि था। ऐं नंबर 2 असां वटि पाणी जो मसइलो आहे। जेका असांजी लाइन आहे उहा असांखे लाइन नथी ॾिनी वञे, जेको वक़्त ते पाणी नथो मिले। ऐं उहा असांजे शागिर्द 2400 खां अबो आहिनि, जेके पाणी जे हिसाब सां गर्मियुनि में सख़्तु परेशानी जो असां सबबु बणिजूं था। ऐं उनखां पोइ बिजली जो मसइलो आहे। असांखे सोलर जी तमामु घणी ज़रूरत आहे, जेका ॾिनी वञे। ही स्कूल तक़रीबन 70-71 खां क़ाइमु आहे, पर अफ़सोस सां चवण थो पवे त सिंध हुकूमत जे एमरजेंसी जे ऐलान बावजूदु ही स्कूल तमामु घणनि मसइलनि जे वर चढ़ियल आहे।
मिसाल तौरु असां वटि अहिड़े जदीद दौर में जिते बोर्ड जो हींअर इस्तेमालु ई तसवुर बि इस्तेमालु जो कोन्हे, उते बोर्ड इस्तेमालु थो थिए, कंप्यूटर कोन्हे, कंप्यूटर लैब कोन्हे। काफ़ी अरसे खां हिते टेंडर बि थियो कंप्यूटर लैब जो, पर हींअर ताईं न कंप्यूटर लैब ठही, न कंप्यूटर मिलिया, न IT टीचर मिलियो। इन असां अपील था कयूं त वधि में वधि अॼुकल्ह जदीद दौर आहे, कंप्यूटर जी तालीम ते वधि में वधि ध्यानु ॾिनो वञे। उन खां अलावा बिजली जो आज़ार तव्हां पाण ॾिसंदा हूंदव, असां वटि शहर में केॾो बिजली जो आज़ार आहे। हर क्लास में 150 खां 200 ताईं ॿार आहिनि, पर बिजली वञे थी, ॿार कहिड़ी गर्मी ऐं ॿूसट वारे माहौल में छा पढ़ंदा। असीं वस वारनि खां इहा बि अपील कंदासीं त महिरबानी करे असांखे सोलर जो जोगो बंदोबस्तु करे ॾिनो वञे। ऐं उन खां अलावा फर्नीचर जी त तमामु घणी खोट आहे। जिते 24-2500 ॿार हुजनि ऐं उते 500-600 डेस्क हुजनि, जेका असांखे SMC मिले थी, उहा नंढो स्कूल आहे, वॾो स्कूल आहे, सिर्फ़ु ₹1,00,000 थो मिले। ऐं ₹1,00,000 12 महीननि में उन ते ख़र्चु करिणो आहे। हींअर महांगाई जो दौरु आहे, कहिड़े शइ ते ख़र्चु करे, कहिड़े ते ख़र्चु कयूं। बेंचूं बि कोन था ठाराए सघूं, जो ॿार दरनि में वेठा आहिनि। तव्हां पाण ॾिठो हूंदो, विज़िट कयो आहे, ॿार दरनि में वेहनि था, ॿार तमामु घणो परेशान थियनि था, हेठि विहण था पवनि, ॾाढी तकलीफ़ थी ॿारनि खे। असीं वस वारनि खां गुज़ारिश था कयूं त इन अहम मसइलनि ते ध्यानु ॾिनो वञे। कि पंहिंजो वाशरूम तव्हां ॾिसंदव, वाशरूम बि 24-2500 ॿारनि जे हिसाब सां तमामु घटि आहिनि। उन्हनि जी बि असां घुर था कयूं त असांखे वधीक वाशरूम बि ठहिराए ॾिना वञनि। इमरजेंसी जे बावजूदि न नसीराबाद हाई स्कूल में न कोई कंप्यूटर लैब फंक्शनल आहे, न लाइब्रेरी फंक्शनल आहे, न साइंस मटीरियल आहे कोई। जिन 9th ऐं 10th जा शागिर्द साइंस मटीरियल जे हिसाब सां प्रैक्टिकल करे सघनि था, हींअर त कुझु बि मौजूदु न आहे। गवर्नमेंट चवे थी त भाई इमरजेंसी आहे, इमरजेंसी सिर्फ़ु नाले जे लाइ थी वई आहे। जॾहिं सभिनी दोस्तनि ॿुधायो आहे, हर हिकु क्लास में 100 खां वधीक अटेंडेंस मौजूदु आहे। जेके 100 खां वधीक अटेंडेंस, जॾहिं त गवर्नमेंट जो इहो आहे त 30 खां 40 ॿार ते फ़ी उस्ताद आहे, ऐं 30 खां 40 ॿार सां फ़ी क्लास में विहारे सघूं था। 30-40 ॿारनि जी जाइ ते 100 ॿार जेकॾहिं मौजूदु हुजे, मां त ईअं चवंदुसि इहो पढ़ाइणु तमामु इंतिहाई ॾुखियो थो लॻे। जॾहिं ॿार 100 ॿार हिकु जाइ ते वेहनि था, गर्मी जी मौसम आहे, छोकिरा उते 2-3 दफ़ा बेहोश बि थी चुका आहिनि। ऐं असां इहे वस वारनि खां अपील था कयूं, असांखे वधि खां वधि फर्नीचर ॾिनो वञे, साइंस मटीरियल ॾिनो वञे, कंप्यूटर लैब जो सामान ॾिनो वञे, ऐं लाइब्रेरी जेको असांजी फंक्शनल कई वञे, उनजो सामान ॾिनो वञे। एज़ अ टीचर 24 साल सर्विस कई आहे, ऐं हिन महिल अलाह जी महिरबानी सां मां हिते ई हेड मास्टर थियो आहियां प्रोमोट। ऐं हिन स्कूल जा जेके बुनियादी मसइला हुया उहे मूंखां बिल्कुलु वांझल न आहिनि। मां अची करे कोशिशि वरिती आहे पंहिंजे हाल आहे। ऐं कुझु असां वटि वॾे में वॾो मसइलो आहे पाणी जो, जेका असांजी लाइन तमामु परे खां अचे थी। ऐं उन खां बाद में फर्नीचर न असां पंहिंजे बलबूते ते असां ॻोठ शहर वारनि सां मिली करे असां कुझु डोनेट कयो आहिनि। कुझु माण्हुनि असां कुझु 20 अहिड़ियूं बेंचूं तयारु करायूं आहिनि, बल्कि असांखे घटि में घटि 60 बेंच जी ज़रूरत आहे। असांजा क्लास तमामु घणा ॿार जेके असां सां तख़्तनि ते वेठा आहिनि, असां सां इंतिहाई। ॿी ॻाल्हि इहा अहम त असांजे स्कूल खे सिक्योरिटी जी वरी ज़रूरत आहे। ऐं हिन महिल असांजा 3 दरवाज़ा खुलियल आहिनि जेके अञा ताईं लॻा न आहिनि। ऐं साईंजन खे बि असां रिक्वेस्ट कंदासीं त असां सां हिन में हेल्प कराइनि, त असांखे हिते दरवाज़ा जेके लॻी मिलनि, त जीअं असांजी सिक्योरिटी जो मसइलो हल थिए। ॿाहिरियां माण्हू इन थियनि था, रात जे टाइम में हिकु चौकीदार आहे काॾों कवर करे सघे। महिरबानी थींदी साईंजन जी, असां सां कोऑपरेशन करे। हिन महिल साईं असां वटि शागिर्दनि जो तइदादु आहे 2455-60 जे लॻभॻि असांजा शागिर्द आहिनि। 2465 शागिर्द आहिनि, ऐं उस्तादनि जो रेशो असां वटि 60 आहे। ऐं असां वटि ॿियो स्टाफ बि आहे काफ़ी कुझु। असांखे स्टाफ जी उस्तादनि जी बि ज़रूरत कान्हे का, सिर्फ़ु असांखे फर्नीचर खपे। असां वटि रूम बि आहिनि। कंप्यूटर लैब असांजी जेका असां नाकार थी आहे, अॻियां असां वटि जेके कंप्यूटर हुया उहे हिन महिल फंक्शनल न आहिनि। ऐं असांखे IT टीचर जी ज़रूरत आहे, जेको असां वटि अहम सब्जेक्ट आहे, जेको असांजो कोन थो हले। जंहिं बॉयज़ हाई स्कूल नसीराबाद में राणा भगवान दास जड़ियों शख्सियतूं पैदा थियूं हुजनि, अॼु उन स्कूल में फर्नीचर कोन्हे को, बिजलीअ जो सिस्टम दुरुस्त कोन्हे को, मासूम ॿारनि जे पीअण लाइ पाणी कोन्हे को। हिन स्कूल खे शागिर्दनि जे लाइ फर्नीचर जी ज़रूरत आहे, क्लासरूम बि मौजूदु आहिनि, उस्ताद साहिबान मौजूदु आहिनि, सिर्फ़ु फर्नीचर जी खोट आहे। ऐं बिजलीअ जो सोलर सिस्टम जी ज़रूरत आहे, पाणीअ जी ज़रूरत आहे। हुकूमत सिंध पारां एमरजेंसी जूं जेके ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि, त तालीमी एमरजेंसी लागू कई वई आहे। हिन इदारे जो हाल ॾिसी इन शइ ते यकीन थो अचे त हुकूमत जूं दावाऊं
सिर्फ़ु दावाऊं रहियूं आहिनि, उन ते अमल कोन थो थिए। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत वक़्तु बिना देर नसीराबाद हाई स्कूल समेत पूरी सिंध जे तालीमी इदारनि में बहितरी आणे, जीअं उस्तादनि तोड़े शागिर्दनि खे बुनियादी सहूलियतूं मुयसरु थी सघनि ऐं हू तालीम बहितर तरीक़े सां पढ़ाए सघनि। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध TV न्यूज़, नसीराबाद।